नूरानी महफिल बिनी जहानन जे सरदार गरीबन जे गमखार मिस्कीनन जे मददगार मिठे मोहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस जे बुधण ऐं बुधाइण जे लाइ ही महफिल मुनक़िद थी आहे। जमायत आलिया ताहिरिया, जमायत आलिया करमिया ऐं जमायत मरकजी जमायत अहले सुन्नत जे जन नौजवानन जी गॾियल जिद्दोजहद सां ही महफिल रौनक अफरोज़ आहे। अल्लाह उन्हनि जे इश्क ऐं ईमान में मज़ीद बरकतूं अता फरमाए ऐं जेकी अहबाब हिन महफिल में हाज़िर थिया आहिनि रब्बुल आलमीन जल्ल शानहू सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए। सोहणे हबीब मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क में जियारे इश्क वारो मौत नसीब फरमाए। अज़ीज़ान गिरामी, हिन महफिल जो मजलिस जो उन्वान आहे साहिबे मकामे महमूद। नचे व सुभान अल्लाह, अञा बचो सुभान अल्लाह। साहिबे मकामे महमूद पूरी कायनात के अंदर अल्लाह की कुल मखलूकात के अंदर इंसानन जिन्नन मलाइकन कुदूसी ऐं कुरूबी मखलूक जे अंदर मलउल आला वारी मखलूक जे अंदर आलम बाला आलम ज़ेरी वारी मखलूक जे अंदर पूरी खुदा जे खुदाई में सिर्फ एक ज़ात आ जेके मकाम महमूद ते फाइज कयो। उहा ज़ात जेका मकाम महमूद ते फाइज कई वेंदी उहा ज़ात असां जे आका मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात। उन मकाम ते न को नबी पहुचंदो, न को रसूल पहुचंदो, न मुकर्रब फरिश्तो पहुची सघंदो, न कंहिं बशर जी उन जाइ ते रसाई थी सघंदी जंहिं जाइ ते मदीने वारे साईं खे फाइज कयो वेंदो। वरी बि चओ सुभान अल्लाह। केॾो वॾो एज़ाज़ आहे, केॾो वॾो शरफ ऐं शान आहे असांजे आका जो। मकामे महमूद सुभान अल्लाह। ऐं जे जा ज़ात उन मकाम ते फाइज थींदी उन ज़ात जो नालो आहे मुहम्मद। लफ्ज़ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिरता पा तारीफ अल्लज़ी युहमद मर्रतन बाद मर्रा कर्रतन बाद कर्रा। मुहम्मद लफ्ज़ की माना है जंहिंजी बार बार तारीफ कई वञे, जंहिंजी हर दौर में तारीफ कई वञे, जंहिंजी हर ज़माने में तारीफ कई वञे, जंहिंजी तारीफ कॾहिं खुटी न सघे उनखे मुहम्मद चइबो आहे। ऐं उन मुहम्मद जे मुसम्मा जंहिंजो नालो मुहम्मद आहे उन जी ज़ात जे लाइ रब उन मकाम खे मुंतखब फरमायो जे मकाम जो नालो मकाम महमूद। सुभान अल्लाह। अज़ीज़ान गिरामी, थोरो इन मकाम के समझण का अग में बतौर मुकदमे जे एक गाल समझण जे काबिल है। अजकल मानू मुख्तलिफ किस्मन जो गालियों कन था ऐं नबी सुहणे जी ज़ात बाबरकात के पान जड़ो चवन था ऐं कुरान मजीद में इस्तदलाल कन था। तो कुरान मजीद में रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो आ त कुल
इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, ए मुझा हबीब तू फरमा, ए महबूब तू ऐलान कर त मां तव्हां वांगुर बशर आहियां। कुरान मजीद जी इन आयत के पढ़ी करे माण्हुनि खे ॿुधायो वञे थो, मिंबरनि तां, मस्जिदुनि मंझां, लाउड स्पीकरनि तां इहो आवाज़ उठायो वञे थो त तव्हीं चओ था असांजो नबी हेॾे शान वारो आहे, हेॾे मक़ाम वारो आहे, हेॾी अज़मत वारो आहे। क़ुरान फरमाए थो कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, हबीब तू चओ त मां तव्हां वांगुरु बशर आहियां। जॾहिं क़ुरान में लिखियो बीठो आहे त नबी असां जहिड़ो बशर आहे त पोइ बाक़ी वधीक तारीफ़ छो था कयो? भाई इहो एतिराज़ ॿुधो आया न, चवण वारा चवनि था या न, पर इन जो हिकिड़ो इल्ज़ामी जवाब इहो आहे त रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाए त कुल महबूब तू फरमा, ये न चई त कूलू तव्हां चओ। कोन सम्झो? तव्हां मातरी वारो, तव्हां खे इख्तियार न आहे जो तव्हां चओ त नबी असां जहिड़ो आहे। रब फरमाए थो कुल मुंहिंजा महबूब तू चओ, तू पंहिंजे ज़बान मज़ा ऐलान कर, तू चई त मां तव्हां जहिड़ो बशर आहियां। पर इएं न चई त कूलू तव्हां चओ, तव्हां उम्मती आहियो, तव्हां कलमे पढ़ण वारा आहियो, तव्हांखे कहिड़ो इख्तियार आहे जो नबी खे पाण जहिड़ो सॾियो? ॻाल्हि सम्झ में आई? हाँ अज़ीज़ान गिरामी, इन ॻाल्हि खे सम्झण जे लाइ हिकिड़ो मिसाल आहे। हिकिड़ो आहे मिसलियत, ॿियो आहे फज़ीलत। हिकिड़ी आहे मिसलियत, ॿी आहे फज़ीलत। मिसलियत ॿिनि शयुनि में खूबियूं जेके हिक जहिड़ियूं हुजनि त उन्हनि ॿिनि शयुनि खे मिसल सॾिबो त ही फलाणी शइ फलाणी जहिड़ी आहे, फलाणी शइ फलाणी जहिड़ी आहे। इहा आहे मिसलियत, यानी ॿिनि शयुनि में खूबियूं मुश्तरक हुजनि, हिक जहिड़ियूं ॻाल्हियूं ॿिनि शयुनि में हुजनि त इनखे सॾिबो मिसलियत। इनखे छा सॾिबो? पर हिकिड़ी शइ मज़ा ॿी शइ में खूबियूं वधीक हुजनि त उनखे सॾिबो फज़ीलत। मिसाल जी ॻाल्हि, गुल खणिजे, ही गुल आहे, तव्हांजे साम्हूं ही बि गुल आहे, ही छाजो प्लास्टिक जो आहे या असली आहे? जी इहो प्लास्टिक जो आहे गुल, थोरो सम्झिजो मातली वारो, ही प्लास्टिक जो गुल आहे, ही हक़ीक़ी गुल आहे। हाणे हिन में भी पंखड़ियूं आहिनि, हिन में भी हेठों मिसाल जे तौर ते ॿई गुल हिक जहिड़ा आहिनि। इहा मिसलियत आहे, हिन में पंखड़ियूं, हिन में पंखड़ियूं, हिन जो रंग भी ॻाढ़ो, हिन जो रंग भी ॻाढ़ो, इहे खूबियूं हिक जहिड़ियूं आहिनि। इन ॻाल्हियुनि में हे ॿई गुल पाण में मिसल आहिनि, पर हिन गुल खे सुंघो त हिन में ख़ुशबू ई कोन्हे, हिन गुल खे सुंघो त हिन में सुरहार आहे। चवण जे लाइ ही ॿई गुल आहिनि, नालो ॿिन्ही जो गुल आहे। कुल हुजण में मिसल आहिनि, हिक जहिड़ा आहिनि, ही बि गुल आहे, ही बि गुल आहे, पर हिन गुल में फज़ीलत आहे जेका हिन में कान्हे। हिन में सुगंध ई सुरहान आहे, हिन में ताज़गी आहे, हिन में रहनाई आहे, हिन में लालाई आहे। हिन खे सिंघण सां दिमाग़ मुअत्तर थी वेंदो आहे। ही गुल जेकॾहिं महफ़िल में अचे त महफ़िल ख़ुशबूदार बणिजी वेंदी आहे। हिन गुल खे सिंघण सां तबीयत में इंबिसात पैदा थींदो आहे, तबीयत में फरहत पैदा थींदी आहे। पर कागज़ी गुल खे सॼो ॾींहुं वेठो सिंघ पर सुरहान ज़रो बि कोन्हे। ॻाल्हि सम्झव? चवण जे लाइ त ॿई गुल आहिनि, गुल हुजण में मिसल आहिनि, पर उनजे अंदरि जेके वधीक खूबियूं आहिनि उन खूबियुनि खे फज़ीलत सॾिबो आहे। हाणे अल्लाह जे क़ुरान जी आयत जेका मूं पढ़ी, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, मुंहिंजा हबीब तूं चओ त मां तव्हां वांगुरु बशर आहियां।
तू चओ त तव्हां वांगुरु बशर आहियां, मिसलियत आहे त बशर तव्हां वांगुरु बशर, इहा मसलियत आहे इंसानियत हुजण जी। जीअं तव्हांखे ॿ अखियूं आहिनि, मूंखे ॿ अखियूं आहिनि, जीअं तव्हांखे हथ आहिनि, जीअं तव्हांखे कदम आहिनि, तीअं मूंखे बि आहिनि। इहा आहे मिसलियत। पर हिननि धोतारनि मिसलियत ॾिठी आहे, फज़ीलत कोन ॾिठी आहे। हिननि मिसलियत ॾिठी पर फज़ीलत कोन ॾिठी। आले सुन्नत वारनि जो इहो अल्लाह जो फज़ल आहे, आले सुन्नत वारनि जे मथां जो उहे मदीने वारे साईं जी फज़ीलत खे ॾिसंदा आहिनि। अखियूं ॿियनि खे बि आहिनि, अखियूं मदीने वारे साईं खे बि आहिनि, पर दुनिया वारनि जूं अखियूं हिन कनात खां पोयूं न ॾिसंदियूं आहिनि। मदीने वारे साईं जूं अखियूं हीअं नेण खणंदा आहिनि त मातली जे आशिक़नि खे मदीने मां ॾिसी वठंदा आहिनि। जेकॾहिं दीद खणंदा आहिनि त मलाइक जेकी अर्शनि जो तवाफ़ कनि था, उन्हनि तवाफ़ करण वारनि मलाइकनि खे बि अखियुनि सां ॾिसी वठंदा आहिनि। मिसल हुजण में त अख हूअ बि आहे, अख मुबारक हीअ बि आहे, पर फज़ीलत हिन अख में उहा आहे जो जीअं रात जे ॾींहं जे उजाले में ॾिसे, तीअं मदीने वारे साईं जी अख रात जी कारी उदाही में बि ॾिसे। जीअं परे वारे वेझे वारे खे ॾिसे, तीअं परे वारे खे ॾिसे, जीअं अॻियूं ॾिसे तीअं पुठियों ॾिसे। अबा इहा फज़ीलत ॿिए कंहिंजी अख में आहे, इहा फज़ीलत ॿिए कंहिंजी दीद में आहे। हाणे हो मिसल नज़र अचे नथो, फज़ीलत नज़र नथी अचे। ॻाल्हि सम्झो? अरे हथ तोखे बि आहे, हथ मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जो बि, पर तुंहिंजो हथ इहो आहे जो 3 फुटनि खां वधीक उनजी रसाई नाहे, पर मदीने वारा साईं वेठा मदीने में हिन हथ मथे करनि त 7 आसमाननि खां मथे जन्नत जे बाग़ीचे मज़ा, जन्नत जे ॾाढ़ू जो अंगूर जे वण जे खोशे ताईं महबूब जो हथ पहुची वेंदो आहे। अरे तकबीर, नारे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। थोरो हेॾे ध्यानु कजो, थोरो मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झजो। मसलन सहाबी वॾो वेठो आहे, सदर पाकिस्तान, तव्हांखे ख़बर आहे नामे नामी इसमें गिरामी हवा, सम्झो था। हाणे हिकिड़ो माण्हू राति जे वक़्त में सदर साहब वटि वञे, थोरो मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ, सदर साहब वटि वञे, डिॼंदो थो वञे यार सदर आहे, पाकिस्तान जी हुकूमत जो मालिक आहे, वॾो माण्हू आहे, अलाए छा कंदो, अलाए कीअं थींदो। पर जेॾी महिल उते पहुचे, सदर साहब जो दरु खड़काई, पाण निकिरी अचे, पाण निकिरी अचे ऐं चवे दफ़ा कीअं आई? चए साईं मां मातली मज़ा आयो आहियां, मूंखे पुट जे लाइ नौकिरी खपे। ओॾी महिल ई ऑर्डर करे, बाबा ही नौकिरी भली करे आए, तोखे मानी खारायां, पाणी पियारियां, ख़िदमत कयां, मां तुंहिंजो ख़ादिम आहियां, मां तुंहिंजो ख़ादिम आहियां, तोखे छा खपे, ॿियो को हुकुम हुजे त ॿुधाए, मां तुंहिंजो नौकर आहियां, मां तुंहिंजो ख़ादिम आहियां। हाणे इहो सदर साहब पंहिंजे ज़बान में हिन माण्हू खे कम बि कयईं ऐं हिनखे चई त मां तुंहिंजो ख़ादिम आहियां। हाणे हे माण्हू मोटी अचे, मातली वारा पुछनसि त ॾे ख़बर सदर साहब सां मिले, अदा हा सदर त मुंहिंजो ख़ादिम आहे। हुन पाण चयो न, पाण चई न मां तुंहिंजो ख़ादिम आहियां। सदर साहब मूंखे पाण चयो त मां तुंहिंजो ख़ादिम आहियां, नौकर आहियां, जेको कमु चवई त मां कयां। अरे ही त हुन जो इख़लाक़ हुयो जो हुन हेॾो वॾे मक़ाम वारो थी करे बि पंहिंजो ख़ादिम तोखे सॼी। हाँ, ही तो हुनजी इख़लाक़ हुयो, ही हुनजी मेहरबानी हुई। हाणे तू वरी चई त सदर त ख़ादिम आहे त तोखे पादरनि जो हक़दार चइबे या न?
मोचड़न जो हकदार चइबे या न 70 त पंहिंजी कसर नफ़्सी करे तोखे चयो त मां तुंहिंजो ख़ातिम आहियां, पर तोखे इख्तियार नाहे जो सदर पाकिस्तान खे तूं चवी त मुंहिंजो नौकर आहे, मुंहिंजो ख़ातिम आहे। अरे मदीने वारे साईं दुनिया वारनि खे बिइज़्निल्लाह बिअम्रिल्लाह चयो कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम। हबीब तूं चई मां तव्हां वांगुरु बशर आहियां। अल्लाह जे नबी ऐलान कयो मां तव्हां वांगुरु बशर आहियां। तव्हां अचो मूंखां दीन सिखो, इस्लाम सिखो, मूंखां शरीयत ऐं सुन्नत सिखो। महबूब ईअं चयो। हाणे उम्मती खे हक़ आहे छा त उहो चवे त नबी असां जहिड़ो बशर आहे? ॻाल्हि सम्झ में आयो अलाए कोन? उम्मती के हक़ आहे त उम्मती चवे त नबी असां जहिड़ो आहे। अरे 70 त पंहिंजी तुंहिंजे इज्जत अफ़ज़ाई जे लाइ खणी इहे लफ़्ज़ चया, पर तोखे इहा ख़बर कोन्हे जेॾी महिल सदर पंहिंजी वर्दी पाए, जेॾी महिल कुर्सी ते वेहंदो, ओॾी महिल उन सदर जो पावर छा हूंदो। ओॾी महिल ज़बान जो इशारो करे तोखे जेल में बि विझी सघे थो, तोखे फाई बि चढ़ाए सघे थो, तोखे आज़ाद बि करे सघे थो, तोखे इज्जत बि ॾेई सघे थो, तोखे ज़िल्लत बि ॾेई सघे थो। सदर खे पंहिंजे रइयत जे मथां केतिरो वॾो पावर आहे। अरे मदीने वारे जी ज़ात सभिनी सरदारनि जो बि सरदार आहे। सभई सदर सॼी दुनिया जा हाकिम मुंहिंजे दिल पर नबी जे दर ते झोली झले बीहंदा आहिनि। तोखे यकीन न अचे मदीने पाक में रमज़ान जे महीने में हली ॾिस, केॾी महिल नाइजीरिया जो सदर झोली झलियूं बीठो आहे, केॾी महिल पाकिस्तान जो सदर मंगतो बणियो बीठो आहे, केॾी महिल मुंहिंजा दोस्तो ईरान जो सदर बीठो आहे, केॾी महिल शाम जो बादशाह बीठो आहे। सारी दुनिया जा हुक्मरान मुंहिंजे दिलबर नबी जे दर जा मंगता बणिया बीठा आहिनि। तोखे इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम नज़र थो अचे। तोखे हक़ नाहे नबी खे पाण जहिड़ो चवण जो। मुंहिंजा पीउ निगाह कर मुंहिंजे दिलबर नबी जे शान ॾे निहार, इज़्ज़त ऐं मक़ाम ॾे निहार, हबीबनि जी फज़ीलत ॾे निहार त छा मुंहिंजे महबूब खे रब फज़ीलत बख़्शे। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, रब्बुल आलमीन जल्ल शानु सारी मखलूक खे हिकिड़े मैदान में गॾु कंदो। सॼी मखलूक खे हिकिड़े मैदान में गॾु करे ऐं रब्बुल आलमीन जल्ल शानहू पंहिंजे हबीब खे सॾु कंदो ऐं पंहिंजे कुर्सीअ सां गॾु मदीने वारे साईं जी कुर्सी लॻाई वई। हुकुम थींदो त महबूब ते वेह। साईं फरमाइनि था मां रब जो अमर मञी उन कुर्सी ते हथ रखंदुसि, पोइ वरी बीही रहंदुसि। पोइ रब्बुल आलमीन जल्ल शानो फरमाईंदो त मुंहिंजा महबूब, ओ मुंहिंजा सुहिणा नबी सल तोते, मुंहिंजा महबूब तूं घुर मां रब ॾियां, तूं चव मां रब क़बूल कयां। ए मुंहिंजा सुहिणा नबी अॼु तुंहिंजे लाइ मां रब ऐलान करे छॾियो आहे त वल सौफ युतीक रब्बुक फतरदा, तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं पाण राज़ी थी वेंदे। ए मुंहिंजा महबूब अॼु तोखे एतिरो ॾींदुसि, एतिरो अता कंदुसि जो तूं पाण राज़ी थी वेंदे। साईं फरमाइनि था उन वक़्त में अर्श मुअल्ला जे साॼे तरफ़ ॾऊं हिकु अहिड़ो मक़ाम हूंदो जिते को इंसान, को जिन, को मलाइक न वञी सघंदो। उन मक़ाम ते मूं मोहम्मद करीम खे रब बीहारींदो। पोइ जेॾी महिल उन मक़ाम ते ईंदुसि त रब्बुल आलमीन जल्ल शानो फरमाईंदो त पूरी मखलूक अॼु मुंहिंजे महबूब जी तारीफ़ कयो। अब हेॾे ध्यानु आहे। साईं फरमाइनि था जेॾी महिल उन मक़ाम ते ईंदुसि त पूरी मखलूक मूं मोहम्मद करीम जी तारीफ़ कंदी। इंसान, मलाइक, फरिश्ता, नबी, रसूल, मोमिन, मुशरिक, वहाबी, अहल हदीस, चकरालवी जेके हिते तारीफ़ नथा कनि, हिते तारीफ़ करण खे बिदअत सॾनि था, पर उहे बि दिलबर नबी जी तारीफ़ कंदा।
इहो तिहाड़ो हूंदो ई इने जे लाइ त सभु गॾिजी मदीने वारे मीर जी वाखाण कयो जेके हिते न कंदासीं हुते कंदा पोइ कुबिलत अला मन कुबिलत व रुद्दत अला मन रुद्दत पोइ रब जंहिंजी चाहींदो तंहिंजी तारीफ़ क़बूल कंदो जंहिंजी चाहींदो उनजी रद्द करे उनजे पुठिते हणंदो जेके हिते तारीफ़ कनि था न रब फरमाईंदो त मौलाना मोहम्मद असलम कश्मीरी बूते मौजूद हूंदो रब फरमाईंदुसि मोहम्मद असलम तू जेका महबूब जी तारीफ़ दुनिया में भी कई हुई हिते भी करींदो तुझी तारीफ़ कबूल मौलाना मोहम्मद हाशिम हाजिर हूंदो रब फरमाईंदो ओ मोहम्मद हाशिम तो 45 ॾींहंनि जूं महफ़िलूं मुझे महबूब जे आमद जे खुशी में पूरे मातली में गली गली में जश्न पे मनाया गली गली में हबीबन जे अचण जूं खुशियूं पे मनायूं तारीफ़ पे कई मुझे महबूब जी सिफ़त ऐं सना पे ॻाई अॼु तुंहिंजी तारीफ़ मूं रब वटि क़बूल आहे क़बूल आहे पर हिते हिते जन के तारीफ़ कंदे टियड़ तप थो चढ़े तारीफ़ कंदे उन्हनि जा ज़बान थी सुके तप ख़ुश्क थी था वञनि मुंह चिॿा थी था वञनि हबीबनि जी तारीफ़ उन्हनि खे पसंदि नथी अचे पर उते डंडे जे ज़ोर ते उहे बि तारीफ़ कंदा हाँ जो खुशी से नहीं करते डंडा पीरे विगड़िया तिगड़िया जो खुशी से नहीं करते वहाँ डंडा होगा ना वाहिदुल कहार की बारगाह लगी होगी अकमुल हाकिमीन की दरबार होगी उस दिन निजात का कोई जरिया ही नहीं होगा जब तक हर आदमी को मेरे आका का कलमा पढ़ना पड़ेगा यहाँ पर जो ला इलाहा इल्लल्लाह आदम सफीउल्लाह पढ़ते थे वो वहाँ पढ़ेंगे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो यहाँ कहते थे ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह वहाँ कहेंगे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अब वो दिन है कि सारे ज़बानों पर मेरे आका की तारीफ होगी कोई खुशी से कोई डंडे से लेकिन हर जुबान पे तारीफ होगी मेरे आका की ये हदीस पाक का तर्जुमा कर रहा हूँ ये कोई खड़ी हुई बात नहीं ये सिर्फ ज़ौक़ की बात नहीं मेरे आका फरमाते हैं यही तो मकामे महमूद होगा इसका नाम है मकामे महमूद कि हर कोई वहाँ पर मेरी तारीफ करेगा सुभान अल्लाह अब इससे एक और बड़ी बात सुनो सुन्नियों झूम जाओ आशिकों झूम जाओ इस बात को सुनकर खुदा की कसम जब मैंने पहली मर्तबा ये हदीस पढ़ी तो यूं समझो कि मेरा खून बढ़ गया मुझे इतनी लज्जत हुई इस हदीस के पढ़ने से इतना कैफ और सुरूर मिला कि मैं बयान नहीं कर सकता मेरे आका फरमाते हैं ये मुस्नद अहमद बिन हम्बल की हदीस है सुनिए सुन लीजिए मातली के लोगों नबी को अपने जैसा कहने वालों कान खोल कर सुन लो जब क़यामत का दिन होगा रब्बे कायनात की बारगाह होगी और जब जब क़यामत का फैसला हो चुकेगा अब मेरे आका फरमाते हैं अना अव्वलु अक़रा बाबुल जन्नत सबसे पहले जन्नत का दरवाजा खुटखुटाने वाला मैं हूँ और जिसके लिए जन्नत का दरवाजा खुलेगा वो मैं हूँगा और जन्नत में सबसे पहले दाखिल होने वाला मैं हूँगा फिर मेरे आका फरमाते हैं अब वो हदीस है मुस्नद अहमद बिन हम्बल की मेरे आका फरमाते हैं जब मैं जन्नत में जाऊंगा जब मैं जन्नत में दाखिल हो लूंगा वयस्तक़बिल जब्बार तो जब्बार रब्बुल आलमीन खुद मेरा इस्तक़बाल करेगा पंज भेरा चो सुभान अल्लाह
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अभी जो ये आज निकम्मा नाला एक बदकार आदमी, मैं जब आ रहा था तो आपके ये दो दोस्त अहबाब वहां तक आए, इस्तकबाल किया, कोई फूल पत्तियां निछावर कर रहा था, कोई नारे लगा रहा था, कोई आमद पर इस्तकबाल के लिए खड़ा हो रहा था। ये इस्तकबाल था एक बंदे का, एक गुनहगार बंदे का। हर किसी का इस्तकबाल उसकी बिसात के मुताबिक होता है। अब जरा तसव्वुर करें कि वो कायनात का खालिक और मालिक, वो जब्बार रब्बुल आलमीन, जब कयामत का दिन है, मेरे आका जन्नत में जलवा नुमा हो रहे हैं, उस वक्त रब्बे कायनात मेरे आका का इस्तकबाल कर रहा है, खुशामदीद कहने के लिए, मरहबा कहने के लिए रब्बुल आलमीन मेरे आका को इस्तकबाल कर रहे हैं, मेरे आका की मरहबा कर रहे हैं। रब्बे कायनात या रसूल अल्लाह तेरे शान पे कुर्बान जाए। कोई मिसल नहीं ढोलन दी, कोई मिसल नहीं ढोलन दी, चुप चुप करे मेरे अली, इत्थे जाने बोलन दी, चुप चुप करे मेरे अली, इत्थे जाने बोलन दी। रहमत दा महीना लोकां दियां लख ठारा, साडी ठार मदीना, लोकां दियां लख ठारा, साडी ठार मदीना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन्हें खबर पौंदी तो मदीने वाले जो शान छाए, उन्हें जेके नबी के पान जेड़ो था चवन, उन्हें खबर उते पौंदी तो मुस्तफा जो शान छाए, मदीने वाले मीर जो मकाम दर्जो छाए, अग्या भी दिसदा पोया भी दिसदा, तो मदीने वाले मीर जी अल्लाह वटे दर्जो मकाम रब छा बना लिया। जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। रब फरमाए कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया। ए मुझा महबूब तू चा तमा तव्हां वांगुर बशर आया। थोरो ध्यान सां ॿुधो, इएं रब न फरमायो त अन मिस्लुकुम, इएं चयो त मां तव्हां वांगुर आहियां, तव्हां जहिड़ो आहियां, न अन बशरुन मिस्लुकुम, अन मिस्लुकुम अन बशरुम मिस्लुकुम, फर्क अन मिस्लुकुम माना तव्हां जो मिसल आहियां, इएं रब न चयो। अन बशरुम मिस्लुकुम, तव्हां वांगुर बशरियत में, बशर हुजण में तव्हां जे मिसल आहियां। पर अगते पढ़ो यूहा इलैया, ऐसी तई त मिसलियता तो अगते फजीलता ता मोहम्मद करीम जी तव्हां ते फजीलत इहा है जो मुझे मथा वही नाज़िल थींदो, कुरान मुते नाज़िल थींदो आ, रब जो आयतूं मुझे मथा नाज़िल थींदियूं आहिनि। अल्लाह अल्लाह रब तो फरमाए त लो अंज़लना हाज़ल कुरआन अला जबल लरअयतहु खाशियन मुतसद्दियन मिन खशियतिल्लाह।
असा जबल नहीं पहाड़न ते नाज़िल कयूं त अल्लाह जे खौफ ऐं ख़शियत में जबल पुरज़ा पुरज़ा थी वञनि, जबल रेज़ा रेज़ा थी वञनि। जबलनि ते क़ुरान नाज़िल थिए त क़ुरान जो तार जबल खणी न सघनि हा, पर वाह दिलबर मुहम्मद करीम जी फज़ीलत जे क़ुरान जो नुज़ूल थियो त मुझे दिलबर मुहम्मद करीम जे क़ल्ब मुबारक ते थियो। अधु कुरान पढ़न था, अधु छॾे ॾियनि था, अधु हिसो पढ़न था मिसलियत वारो, पर फज़ीलत वारो हिसे ते निगाह ई कोन थी पवे। असांजे मुर्शिदनि जे मुर्शिद हज़रत पीर मिठा साहिब फरमायो अन बशर दाना शोर मचा तू विच यूहा दे दीद टिका तू, अन बशर दाना शोर मचा तू विच यूहा दे दीद टिका तू, आ फेड़ा इंसाफ जो पातू कुछ ता सोच सुचेंदी रह जेकर चाही अहद नु मिलना अहमद नाम पकेंदी रह, जिथे जो वेखी नाम मुहम्मद, जिथे जो वेखी नाम मुहम्मद चुम चुम अखियां ते लेंदी रह जेकर चाही अहद नु मिलना। एहन कोई राज निराले आशिक ते माशूक विचाले, एहन कोई राज निराले आशिक ते माशूक विचाले, छोड़ो मसाले कुल जुज़ वाले, छोड़ो मसाले कुल जुज़ वाले, मुफ्त न मग़ज़ खपेंदी रह जेकर चाही अग तू मिलना। ओ मुझा प्रेम प्यारा बशरियत में मुझे दिलबर नबी के रब जो अमर थो मिले त हीअं चओ त बशरियत में तव्हां वांगुरु, पर अॻिते मुंहिंजी रब हीअ खूबी हिन शान सां मूंखे रब बनायो जो वही तव्हां ते न नाज़िल थींदो, वही सिर्फ़ मुहम्मद करीम ते लहंदो आहे। बगाल समझ में आई? हाँ सुभान अल्लाह। मुझा दोस्तो जिस्म अतहर तव्हां जो भी आहे, पर जिस्म त दिलबर मुहम्मद करीम जो भी आहे। तव्हां जो जिस्म ज़मीन ते हले, मदीने वारो नीर अर्श मुअल्ला का मथे मौलाना मोहम्मद असलम थोड़ी गाल समझण जी आहे। जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम हीअं मिट्टीअ जा परिंदा ठाहे फूक ॾिनई त पखी थी उॾामनि पिया, हवा में जहिड़ा थी उॾामनि पिया। मुर्दे खे हथ लाथई त मुर्दो जहिड़ो थी वियो, मुर्दे खे हथ लाथई त मुर्दो कोढ़ियो अंधो मंडो हथ लाएसि चङो भलो। जॾहिं अहिड़ियूं खूबियूं, अहिड़ियूं फज़ीलतूं, अहिड़ा कमालात हज़रत ईसा अलैहिस्सलाम में जॾहिं ज़ाहिर थिया त माण्हू भुलिजी पिया। माण्हुनि चयो त ईसा अल्लाह जो बानो न आहे, ख़ुदि अल्लाह जो पुटु आहे। चवण लॻा त ईसा अल्लाह जो पुटु, ऐं ईसाई जेके अथव न तव्हांजे मातली में बि घंटा घर ठहियो पियो अथव। ये अॼु ताईं बि चवनि था त अल्लाह टे आहिनि, हिकिड़ो अल्लाह पाण, ॿियो हज़रत ईसा अल्लाह जो पुटु आहे, टियों बीबी मरियम अल्लाह जी ज़ाल आहे। माअज़ल्लाह अस्तग़फिरुल्लाह। जॾहिं हुननि कमालात ॾिठा, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे अंदरि अजीब ॻाल्हियूं ॾिठूं त चवण लॻा त ही त अल्लाह जो पुटु आहे, भुलिजी पिया। पर मुझे दिलबर नबी जे खेर एतरा कमालात ॾिना जो महबूब जो हिकिड़ो कमाल हज़रत ईसा जा सब कमाल हिक पासे। हज़रत ईसा खुद मसीह हुयो जो मुर्दा जारींदो हो, पर मदीने वाले साईं निगाह कई त लखे मुर्दन जारण वारा बनाए छॾी।
लखे मसीह बनाए जड़ी हज़रत पीरान पीर महबूब ज़ुबानी ये अचन पिया त के चो जे वली आही त हिन बुधाए त हिन कब्र में छा है केड़ो मुर्दो आ केड़ो मैयत आ हज़रत पीरान पीर ये लत हणी चो कुम बिइज़्निल्लाह त मुर्दो कब्र मा जेड़ो थी उथी भी रहियो। हाँ मदीने वाले साईं जी निगाहे करम सा हज़रत पीर मिठा सी रहमतुल्लाह अलैह पंजाब में एक जाए ते सफर ते वियो हिकड़ो मानू मरत मैयत जनाज़ो पियो हुजे हज़रत पीर मिठा सी रहमतुल्लाह अलैह के चयूं त सही मैयत जनाज़ो आ साईं फरमायो जेडी मतलब मैयत से वठी आया हज़रत पीर मिठा साईं के त हज़रत गौसुल ज़मा पीर मिठा साईं कुरान में सूरह यासीन जी आयत पढ़ी काल मई युहिल इज़ाम वहिय रमीम कुल युही अल्लज़ी अंशाहा अव्वल मर्रा आयत पढ़ी इशारो कयो त मुर्दो खटता उठी जेरो थी वई। हां सुभान अल्लाह जने मुस्तफा करीम जे गुलामन जा हेड़ा कमाल तदे अल्लाह ताला बे दिठो पे त हज़रत ईसा जा कमाल दिसी मानू भुलजी पिया चवण लगा त खुदा या खुदा जो पुत्र तंहिंजे करे रब फरमायो त हबीब तू चईन त कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम। हाँ महबूब तू खा खाइण सेखारी पी पीअण सेखारी हलण सेखारी ॻाल्हाए ॻाल्हाइण सेखारी मुंहिंजा महबूब तोखे बशरन सां गॾु रहायां थो त जीअं तोखे ख़ुदा न चवनि वरी पर्दा हटाए काब कोसैन ते घुराए हिजाब खणाए तोखे पाण सां एॾो वेझो थो कयां जो को ईअं न चवे त मुहम्मद ख़ुदा खां जुदा आहे। बशर बनाए मोकलुम जीअं तोखे ख़ुदा न चवनि तोखे पाण वटि घुराए दिल मुशावा दीदार करायुम त जीअं तोखे ख़ुदा खां जुदा न चवनि। मुंहिंजो महबूब न ख़ुदा आ न ख़ुदा खां जुदा आ। ॻाल्हि सम्झो। हाँ पर ख़बर उन वक़्त में पवंदी शान महबूब जे जी जॾहिं मुंहिंजो सोणो मकाम महमूद ते अचे थी रब फरमाइंदो मुंहिंजा महबूब अॼु जीअं तूं चवीं तीअं मां रब कयां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पोइ मदीने वारा साईं पंहिंजे रब वटि अर्ज़ कंदा त मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत मुंहिंजी उम्मत मुंहिंजी उम्मत। सुभान अल्लाह। रब फरमाइंदो इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसुक हबीब तुंहिंजी उम्मत जे बारे में जीअं तूं ख़ुशि थींदे तीअं तोखे ख़ुशि कंदा। सुभान अल्लाह। असहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तवज्जो आहे सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह रब त पंहिंजो ऐलान करे छॾियो आहे त तोखे राज़ी कंदो वला सब योतीक रब्बुक फतरदा रब पंहिंजो ऐलान करे छॾियो आहे तोखे राज़ी कंदो। मुंहिंजा महबूब हाणे तव्हां ॿुधायो त तव्हां पंहिंजे रब को राज़ी कॾहिं थींदव। सोना हबीब तव्हां पंहिंजी त ॻाल्हि रब त ऐलान करे छॾियो पर तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॿुधायो। मदीने वाले साईं फरमायो त मां तेसी ताईं पंहिंजे रब खां राज़ी न थींदुसि जेसी मुंहिंजो हिकिड़ो बि कलमे पढ़ण वारो जहन्नम में हूंदो। सभिनी खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदुसि पोइ पंहिंजे रब खां राज़ी। सुभान अल्लाह। एड़े सोने हबीब जा उम्मती थियायूं पोइ इन महबूब जी आमद जी ख़ुशी छो न मल्हायूं उन महबूब जो मीलाद छो न मल्हायूं उन हबीब जे आमद जो जश्न छो न मल्हायूं जो एड़ो महबूब असांखे मिलियो जॾहिं हर नबी नफ़्सी नफ़्सी पुकारींदो हर इंसान के पंहिंजे सिर जी लॻल हूंदी पर मदीने वारो साईं उम्मती 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 पुकारींदो। हदीस पाक में अचे थो मदीना मुनव्वरह की गली थी। सुभान अल्लाह। मदीना मुनव्वरह की गली थी। मेरे आका आ रहे थे सहाबा का झुरमुट साथ था
तो एक औरत सामने आई और वो परेशान हाल थी, उसका बच्चा गुम हो गया था, वो अपने बच्चे को तलाश करती थी। किसी को देखा, पूछा मेरा बच्चा तुमने देखा? उन्होंने कहा हमने नहीं देखा। फिर उधर दौड़ी, मेरा बच्चा तुमने देखा? तो उन्होंने कहा हमें पता नहीं। फिर उधर दौड़ी, मदीने की गलियों में दौड़ती रही और अपना बच्चा बच्चा पुकारती रही। बच्चे के लिए परेशान भागती हुई इधर जाती है उधर जाती है। उसके हाल को देखा, मेरे आका के आंखों से आंसू बह पड़े। सरवरे आलम रोने लगे। सहाबा किराम अर्ज करने लगे, या रसूल अल्लाह, ये औरत तो अपने बच्चे के लिए पुकार रही है, आप क्यों रो दिए? आपने फरमाया, जिस तरह ये औरत आज बच्चा बच्चा पुकार रही है, कयामत वाले दिन मैं उम्मती 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 पुकार रहा हूँगा। मेरे मौला, मेरी उम्मत मुझे बख्श दीजिए, मेरी उम्मत मुझे बख्श दीजिए, मेरी उम्मत की इजाजत दीजिए उनको जन्नत में ले जाने की। मैं अपनी उम्मत के लिए अल्लाह की बारगाह में यूं इंतजार कर रहा हूँगा, उस वक्त तक करता रहूंगा जब अल्लाह फरमाएगा मेरे हबीब अपनी उम्मत को लेकर जन्नत में चला जा। फिर आका फरमाते हैं कि कुछ ऐसे लोग होंगे कि जो जहन्नम में जा चुके होंगे, जिनका फैसला हो चुका होगा, वो जहन्नम में पहुंच चुके होंगे। अब रब्बे कायनात से मैं अर्ज करूंगा, मेरे मौला, मेरे कुछ उम्मती उधर चले गए हैं। अल्लाह तबारक व तआला फरमाएंगे कि जाओ हबीब, अपने हाथों से उनको निकाल के लाओ। अब काबिल तवज्जो बात है, अगर ऐसे हुक्म होता कि जाओ उनको निकालो, मलाइका को हुक्म होता कि उनको निकालो जो हुजूर के उम्मती है, नहीं, हुजूर को हुक्म मिलता है कि तुम जाओ। बात समझने की काबिल है कि वो यूं न समझे कि हमें अल्लाह की रहमत ने छोड़ दिया, या यूं समझे कि हमारा कोई अमल हमारे काम आ गया, हमारी कोई नेकी हमें छुड़ाने के लिए आ गई। नहीं, उनको भी पता चले कि हमारे अमाल तो वो थे जिन्होंने हमें जहन्नम तक पहुंचाया। आज अगर छुटकारा मिल रहा है तो हसनैन करीमैन के बाबा के सदके मिल रहा है। आज हबीब या रसूल अल्लाह अपने मुबारक हाथों से इनको पकड़िए और अपने साथ जन्नत में ले जाइए। अजीज़ान गिरामी, उस वक्त पता चलेगा जब हर नबी, हर वली, हर सिद्दीक, हर शहीद, हर हाकिम वक्त उस वक्त मेरे हबीब के मुखड़े को तक रहा होगा। जो इधर उस जिक्र सुनते चिढ़ते हैं, इस जिक्र पाक को बिदअत समझते हैं, लेकिन उस वक्त हर एक की निगाह रुख मुस्तफा पर टिकी होगी। हर कोई यूं अर्ज करेगा कि या रसूल अल्लाह, आज आपके बगैर कोई छुटकारे की राह नहीं है। अगू रब दे नबी आखने अलावण कम मोहम्मद दा, सबब के कनू दुनिया ते आवन कम मोहम्मद दा। मुद्दत दी उजड़ी धरती वसावन कम मोहम्मद दा। अज़ीज़ान गिरामी, जब ऐसे महबूब हमारे हिस्से आए तो क्यों न हम उस आका का जश्न मनाएं। ये तो 45 रोजा प्रोग्राम अहलिया ने मातली ने, उस शाका ने रसूल ने मेरे आका की आमद की खुशी में 45 रोजा जश्न मनाया है। अल्लाह करेगा ऐसे दिन भी मातली में आएंगे कि पूरा साल मेरे आका का मिलाद चलता रहेगा इंशाअल्लाह। हर रात, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, हर रात, हर गली में, हर मोहल्ले में, हर गली कूचे में मुझे हबीब जे मिलाद हुजे, हबीब जे अचन जो जश्न हुजे, तो दुनिया वारन के खबर पड़े तो मातली जो शहर अहले सुन्नत जो किलो।
मातली जो शहर या रसूल अल्लाह चवण वारन जो किलो आहे। चओ न सुभान अल्लाह। हाँ नारे रिसालत, नारे रिसालत। अज़ीज़ान गिरामी, जे महबूब जी इहा अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु वट हेडो बड़ो मकाम जे महबूब जो ऐं उहो आका असां गुनहगारन जे हिस्से में आयो। सच ॿुधायो त अहिड़े महबूब खे राज़ी करण जो हक़ आहे या न? आहे या न? इन महबूब खे राज़ी कयूं या नाराज़ कयूं? हाँ, महबूब खे राज़ी करणो आहे त उन सोने हबीब जे सुन्नत ते अमल कर, शरीयत ते अमल कर, हबीबन जो फरमा बरदार थी, महबूब जे दीन ते अमल कर। जे बेनमाज आहीं त नमाज शुरू कर। हेड़ी फलारी महफिल में मीलाद पाक जी हिन मुबारक महफिल में अज आद कर जेके नमाज न पढ़ंदा हो, अज दिल में सच्चो वायदो कयो त इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं। मथे मथे हथ करो, शाबाश। 5 वक्त नमाज पढ़ो, मस्जिद के आबाद कयो, चोरी न कयो, जोरी न कयो, शराब न पियो, भंग न वापरायो, नशो न कयो, सिगरेट न पियो। ओ मुजादा बुरी बेहयाई वाली बात छड़ियो, मुझे सोने हबीब जे गुलामी वाली बात। हाँ, महबूब जे जेकॾहिं असां गुनाह कया आहिनि, ख़ताऊं कयूं आहिनि त गोया असां पंहिंजी ज़िंदगी खे बर्बाद करे छॾियो आहे। पर मुंहिंजा पिरी प्यारा, अॼु वक़्तु आहे जो गुनाहनि जी माफ़ी वठूं, तौबह ताइब थी मदीने वारे साईं खे राज़ी कयूं। हाँ, तव्हां अॼु तौबह ताइब थींदो, माफ़ी वठंदो, तव्हांजो अॼु नालो हबीबन जी बारगाह में पहुची वेंदो। हज़रत कुर्दी जो वाक़ियो तव्हां ॿुधो हूंदो। हज़रत शेख कुर्दी चोर हूंदो हो, चोरी करे चोरी ज़िंदगी चोरी में गुज़री। हिकिड़े ॾींहुं ख़ुदा जो ख़ौफ़ थियुसि त यार ज़िंदगी मुंहिंजी चोरी में गुज़री वई, छो न तौबा ताइब थियां, अल्लाह जे दर ते माफ़ी वठां, बख़्शिश तलब थियां। हथड़ा खणी चई, मुंहिंजा मौला तोखे वास्तो थी मिठे मोहम्मद करीम, मूंखे गुनाहनि जी माफ़ी ॾे, मां सची दिलि सां वाइदो थो कयां हाणे वरी चोरियूं न कंदुसि। बस एरो दुआ घुरी, हबीबन जो वसीलो वठी ऐं दिल में सोची त हाणे बाक़ी जिंदगी वञी मदीने पाक में रहा। मदीना मुनव्वरा में जिते इंसान जी तबीयत बदलजी वेंदी आहे। मुझे सोने हबीब जी बारगाह में वञा, हबीबन जे बारगाह बेकस पनाह में बाक़ी जिंदगी जा ॾींहं वञी गुज़ारिया। मदीने जो रस्तो वठी निकितो ऐं अञा सुबुह जो टाइम हुजे, कंहिं ॻोठ खां गुज़र थियो त हिकिड़े कखाई झूपड़ी ॾिठई, उन झूपड़ी मजाए हिकिड़ी ॿुढड़ी औरत निकिती। अबा हज़रत कुर्दी थोरो बीह जाए त हिन चयो त मां हज़रत कुर्दी त न आहियां, मां त चोर कुर्दी आहियां। हेॾे होॾे ॾिसी मतां को ॿियो हुजे, ॾिठई त माण्हू ॿियो बि केरु कोन्हे। चए मां हज़रत कुर्दी बुज़ुर्ग त मां न आहियां, मां त चोर आहियां। चए बा आहीं त कुर्दी? चए आहियां कुर्दी। चए बी। औरत आई, कपिड़नि जो नओं वॻो खणी। अबा हे कपिड़ा अथई, हे कपिड़ा पाए पोइ तूं मदीने ते वञ। भेण हिन खे कीअं ख़बर पई त मां मदीने ते थो? पुछा कि अम्मा हे भला छाजा कपिड़ा आहिनि, छो थी मूंखे ॾी? चए बा मुंहिंजो पुटड़ो वफ़ात करे वियो हो, हर साल कपिड़ा वठी उनजे ईसाले सवाब जे लाइ ख़ैरात कंदी आहियां, सो कल्ह कपिड़ा ठाहियमि, सोचां पई कंहिंखे ॾियां, राति जो सुती आहियां, ख़्वाब में मदीने वारे मीर जी ज़ियारत नसीब थी। साईं करीमन फरमायो त ॿुढड़ी सुबुह जो मुंहिंजो दोस्त हज़रत कुर्दी हितां लंघंदी, जेको तौबह ताइब थियो आहे, बख़्शिश घुरी अथई, मुंहिंजे मदीने ॾे अची रहियो आहे, उन खे मुंहिंजा सलाम बि चइजे तुंहिंजी तौबह क़बूल थी वई। हे चोराणा कपिड़ा लाहे, हे पाक कपिड़ा पाए मुंहिंजे मदीने ॾे अच, तुंहिंजी तौबह क़बूल थी वई। वो मुजादा वो एड़े महबूब रुके देर इहा है बख्शिश घुरण जी, तौबह ताइब थियण जी देर एतरी लगे थी ऐं होडो एदा कर्म थी वञनि था। पोइ ॿुधायो त तौबह ताइब थिजे या न थिजे?
बख्शिश तलब थिजे या न थिजे, उम्र जिंदगी पंहिंजी जो क़दुरु कयो। मुंहिंजा दोस्तो, जिंदगी बेवफा बेबका है, अॼु आयूं सुभाणे मथां मौत मोहलत न ॾिए। अॼु अल्लाह ताला जिंदगी जा क़ीमती दिहाड़ा मिलाया आहिनि। अमल सालिह कयो, 5 वक्त नमाज पढ़ो, अल्लाह जो ज़िक्र कयो, अल्लाह वारनि जी सोबत में वेहो, सालिहनि जी संगत में वेहो, रब जे इबादत में पंहिंजा बाक़ी जिंदगी जा दिहाड़ा अल्लाह जी बंदगी में गुज़ार। रब राज़ी थींदो, मदीने वारो साईं राज़ी थींदो। क़यामत जे दिहाड़े साईं फरमाइनि था त मां पंहिंजे ग़ुलामनि खे परे खां सुञाणंदुसि। असाबन जो या रसूल अल्लाह, उते त किरोड़े मखलूक हूंदी, तव्हां पंहिंजे ग़ुलामनि खे कीअं सुञाणंदो? पाण फरमायूं त तव्हांजा जेकॾहिं घोड़ा 5 कल्याण घोड़ा हुजनि, मुख़्तलिफ़ रंगनि जे घोड़नि में बीठल हुजनि, 5 कल्याण घोड़ो पंहिंजो परे खां सुञाणंदो या न? 5 कल्याण घोड़ो सरबा जंहिंजो मुंहुं ऐं 4 खुर अछा हुजनि, बाक़ी रंग मुश्की हुजे, मुंहुं ऐं 4 पेर हुन जा अछा हुजनि, इन खे सरबा 5 कल्याण घोड़ो। हाणे रंगीन घोड़नि जे अंदरि जे 5 कल्याण घोड़ो बीठो हुजे त परे खां सुञाणप में ईंदो या न? साहबन चयो हा या रसूल अल्लाह, सुञाणप में अची वेंदो। पाण फरमायूं मुंहिंजा ग़ुलाम ईंदा त उन्हनि जे वुज़ूअ वारा 5 उज़वा 14 जे चंड वांगुरु रोशन हूंदा। वुज़ू जा 5 उज़वा, मुंहुं, बाहूं, पेर, ये 5 ई उज़वा 14 जे चंड वांगुरु रोशन हूंदा। साईं फरमाइनि था परे खां सुञाणंदुसि, ही मुंहिंजा ग़ुलाम आहिनि, उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदुसि। पोइ हबीब जी शफ़ाअत खपे या न खपे? जन्नत खपे या न खपे? महबूबन जो पाड़ो खपे या न खपे? जे खपे त पोइ अमल सालिह कयो, तौबह ताइब थियो, रब जो ज़िक्र कयो, शरीयत ऐं सुन्नत ते अमल कयो, मुंहिंजे आका जी फरमा बरदारी वारी वाट वठो। अल्लाह तव्हांखे ॿिन्ही जहाननि में शाद ऐं आबाद कंदो। रब करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब करीम शाल असां सभिनी खे हबीबन करीमन जे मोहब्बत ऐं इश्क में जियारे, इश्क में मौत नसीब फरमाए। ऐं तव्हांखे दावत ॾिनी वई अहलियाने मातली के वरी हिकु भेरो फ़कीर भी गुजारिश करे तो इंशाअल्लाह 23 जी शाम 24 जी रात फजलाबाद शरीफ मातली में अजीम शान रूहानी महफिल आहे, उनमें शरीक थियण जे लाइ तव्हां सभिनी खे गुजारिश आहे। वमा अलैना इल्लल बलाग। सुभान अल्लाह।